मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं, मुंहिंजा नौजवानो, मुंहिंजा बुज़ुर्गो, रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो हले थो पियो। ही बख़्शिश जो महीनो आहे। जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अव्वलहु रहमतुन, औसतहु मग़फ़िरतुन, आख़िरहु इत्क़ुम मिनन नार। पहिरियों रमज़ान जो ॾहाको उहो रहमत आहे, विच वारो उहो मग़फ़िरत आहे, ऐं आख़िरी रमज़ान जो जेको ॾहो आहे उहो जहन्नम खां निजात वारो ॾहो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान शरीफ़ आयो ऐं उन मग़फ़िरत हासिलु न कई, उन ग़रीबनि जी बुख जो उन अहसासु न कयो, जंहिंजे जिस्म ते कपिड़ा न हुया, अंग उघाड़ा ॾिसी करे उन्हनि जे जिस्मनि ते सुठी पोशाक न पाराए सघियो, त उहो अल्लाह तबारक व ताला जे रहमतुनि खां महरूम थी वियो ऐं अल्लाह तबारक व ताला उनखे पंहिंजनि सुठनि इंसाननि जे सिफ़नि में शामिलु न कंदो। मुंहिंजा प्यारा साथियो, असुलु ॻाल्हि इहा आहे त असांखे सुठो इंसानु थियणो आहे। इंसानु थियणो आहे। माण्हू त तमामु घणा आहिनि, पर क़ुर में माण्हुनि जो ज़िक्र कोन्हे, पर इंसाननि जो ज़िक्र आहे। जेके इंसान आहिनि उन्हनि जे लाइ अज़मत आहे, उहे ताज़ीम ऐं तकरीम जे लाइक़ु आहिनि। उहे हिन दुनिया में बि खटी विया त आख़िरत में बि खटी विया। जिन माण्हुनि हिन दुनिया में पंहिंजे नफ़्स अमारा खे राज़ी कयो, मां ग़रक बिरब्बिकल करीम, अल्लाह तबारक ताला फरमायो आहे न त इंसान पंहिंजे सख़ी रब सां तूं वॾाई थो करीं, तूं तकबुर थो करीं। तकबुर त मूं ख़ालिक़े काइनात खे पसंदि कोन आहे। जेकी झुकंदा, जेकी निवड़त कंदा, जंहिं वटि न्याज़ हूंदो, जंहिं वटि ख़ुशू हूंदो, ख़ुज़ू हूंदो, उहे कामयाबी ऐं कामरानी जे हमकिनार थींदा। त उन जे करे असां जंहिं हींअर उमिरि जी स्टेज ते पहुची चुका आहियूं, अॼु मां पंहिंजी ज़िंदगी जे तजुर्बनि मुतालिक़ ऐं दोस्तनि जे ॼाण मुतालिक़, जेकी मूंसां उन्हनि हिकु अॼु दोस्त मूंसां जेको MBA में गॾु पढ़ियो, मोहम्मद हनीफ़ विस्तड़ो, संदसि जो ॻोठु मचुरा, ज़िलो नौशरो फिरोज़, उन मास्तर चंदुर जे इलाइक़े जो जंहिं चयो हुयो न त मूंखे 2 दफ़ा मौत आयो। हिकु दफ़ो जॾहिं मूं पंहिंजी सिंध अमड़ छॾी हुई, उन वक़्तु मां मुओ हुउसि। ॿियो दफ़ो वरी जॾहिं भारत में मरंदुसि, इहो मुंहिंजो मौत हूंदो। उन अज़ीम कलाकार सिंध जे रागी मास्तर चंदुर जे ठारू शाह जे भरिसां उनजो ॻोठु आहे मचुर, उनजो मुंहिंजो रहवासी साथी आहे। संदसि जे वाल साहिब जो नालो मोहम्मद सालिह, ऐं ॿियो उनजो भाउ हूंदो हुयो हबीब बैंक जो ऑफिसर रहियो, ज़ोनल हेड रहियो, मरहूम निसार अहमद, अब्दुल गफ़ार, शोबान, मोहम्मद अज़ीम, इहे हुनजा भाइर आहिनि। थी सघे थो ॿिए कंहिं हिकु भाउ जो बि मूंखां को नालो विसरी वियो आहे। अॼु हुन सां ईअं कचहरी पई हली, ॻाल्हियूं कंदे कंदे हुन पंहिंजी ज़िंदगी जी सादगी मुतालिक़ ॿुधायो। हुन चयो त जेका हुनखे पघार मिलंदी आहे OGDCL में ऑफिसर आहे, हींअर हुनजी सांगड़ में पोस्टिंग आहे। हुन चयो त जेका मूंखे पघार मिलंदी आहे उन मां 25% मां ग़रीबनि में ॾींदो आहियां। जेके ग़रीब शागिर्द हूंदा आहिनि या उहे उहे ग़रीब बेसहारा माण्हू आहिनि, उन्हनि जी मदद कंदो आहियां। 50% पंहिंजे घर खे ॾींदो आहियां। पंहिंजे लाइ बसि जेकी पघार हूंदी आहे उन में 20% या 25% खां बि घटि, 25% खां बि घटि पंहिंजे लाइ रखंदो आहियां। ऐं मूं वटि साइकिल बि कान्हे का। मूं सॼी ज़िंदगी में हाणे रिटायर थियण वारो आहियां, 2025 में रिटायर थींदुसि। मूं वटि साइकिल बि कोन्हे, पर ज़मीर मुतमइन आहे। हुन चयो त हिकु दफ़े साली मूंखे चयो त तूं OGDCL मां, मूंखे शुगर जी बीमारी आहे, उतां दवाऊं वठी ॾे। त मूं हुनखे चयो त जेके तूं दवाऊं मूंखां घुरी थी
मां पंहिंजे इदारे सां ठगी करियां, पंहिंजे इदारे सां धोखो करियां ऐं तोखे उतां दवाऊं वठी ॾियां, पोइ इहो ख़बर न अथई त जेकर तोसां धोखो कंदुसि त जेकॾहिं कूड़ जूं दवाऊं तोखे वठी ॾियां, सुभाणे मुंहिंजी ज़ाल खे शुगर थी सघे थी, मूंखे शुगर थी सघे थी, त पोइ इहे जेके मुंहिंजा पैसा आहिनि उहे त उन ते ख़र्चु अची वेंदा ऐं बीमारी में मुब्तला थी वेंदुसि। उन जे करे मुंहिंजी पघार जेका आहे उन मां जेकर तूं कुझु घुरीं त पघार मां तुंहिंजी मदद करे तोखे दवाऊं वठी ॾेई सघां थो। पंहिंजे इदारे सां कूड़ न ॻाल्हाईंदुसि, पंहिंजे ज़हन ऐं ज़मीर सां कूड़ न ॻाल्हाईंदुसि, पंहिंजो पाण सां धोखो न कंदुसि, मथां क़यामत में ख़ुदा जे आॾो पंहिंजो पाण खे मुजरिम सम्झां। त उन इहा ॻाल्हि हिकिड़ी मूंसां शेयर कई। हुन चयो त ज़िंदगी में वधि में वधि अला बज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब, जेके माण्हू अलाह खे यादि था कनि उन्हनि जे दिलनि खे सुकून आहे, उन्हनि खे राहत आहे, जेके कूड़ नथा ॻाल्हाइनि, ठगी नथा कनि, गिला नथा कनि, चोरी नथा कनि, माप तोर में ग़लति कमु नथा कनि, ज़ख़ीरा अंदोज़ी नथा कनि, सूद जो कारोबार नथा कनि, रिश्वत नथा वठनि, पराई मिल्कियतुनि ते कब्ज़ा नथा कनि, पराई पैसनि मां पंहिंजो सुठा घर ब्लैकमेल करे माण्हुनि खे उन मां नथा ठाहिनि, या जंहिं बि शोबे में आहिनि उते पाकीज़गी वारो किरदारु अदा नथा कनि, त उहे माण्हू कॾहिं बि सुकून में कोन्हनि। हुन चयो त मूं वटि साइकिल बि कोन्हे, पर मूंखे हिकु टेबलेट बि खाइणी कोन्हे ऐं न खाईंदो आहियां, न कि ब्लड प्रेशर आहे, न कि शुगर आहे, न कि ॿी का बीमारी आहे। हिन साल हाणे 2025 में रिटायर थियण वारो आहे, पर हुनखे का बीमारी कोन्हे। हुन चयो त मां नौशरो फिरोज़ खां पंधु वञा पियो त ओचितो हिकिड़ी गाॾी हुई, गजरूं हुयूं मुंहिंजे हथ में, उहे खाईंदो पियो हुयुसि पैदल, त हिकिड़ी वॾी गाॾी 70-80 लख वारी गाॾी मुंहिंजे भरिसां लंघी ऐं हुन ब्रेक ॾिनी। हुन चयो अलाए को दाड़े लप अची विया, उहे मूंखे अगवा कंदा अलाए छा, त हुन मां हिकिड़ो माण्हू लथो जंहिंखे मां सुञाणा पियो, गॾु मूंसां पढ़ियो, मूंखे सलाम करे चयईं त हनीफ़ तोखे सलाम, अहिड़ी शदीद गर्मी में तूं पैदल थो वञी पियो ऐं इहो बि अहसासु नथो थिए त तूं ऑफिसर आहीं OGDCL में। प्रोटोकॉल डेकोरम जेको मेंटेन करणु घुरिजे, जेके माण्हू हिते इज़त ॾियनि था, उहे पैसे खे था ॾियनि, गाॾी खे था ॾियनि, इन गाॾी वारो जेका टीन वारी गाॾी आहे उनखे था इज़त ॾियनि, तूं त पंधु थो वञी पियो, माण्हू तुंहिंजी इज़त कंदा। हुन चयो मुंहिंजो ज़मीर मुतमइन आहे, मां हींअर 2 करोड़ रुपए जी ॿनी जेका आहे उहा पंहिंजे अमर जे नाले ते जेको स्कूल क़ाइमु कयो अथमि मचुर शहर में, ॻोठ में, उनखे मूं 2 करोड़ रुपए जी ज़मीन डोनेट कई आहे, जंहिं मुंहिंजी ज़मीन ते अमर जे नाले सां उन्हनि स्कूल क़ाइमु कयो आहे। क़ब्रिस्तान खे मूं पंहिंजी ॿनी डोनेट कई आहे, पर मां सुकून में आहियां। त उहो माण्हू जेको 70-80 लख जी गाॾी ते हुयो, उन चयो त मुंहिंजी निंड बि हराम आहे, आराम बि हराम आहे, को सुकून कोन्हे, औलाद अणसुधरियल आहे, औलाद मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे, घर में वॾो बठोल आहे, घर वारनि जूं घुरिजूं पूरियूं कंदे कंदे सॼी ज़िंदगी ठगी कयमि, करप्शन कयमि, पर घर वारनि जूं घुरिजूं पूरियूं न करे सघियुसि। हे सॼी मुंहिंजी जेका गाॾी आहे न, इन गाॾी में मुंहिंजूं रुॻो दवाऊं भरियूं पियूं, दवाउनि सां मुंहिंजी गाॾी भरियल आहे ऐं सॼो ॾींहुं मां दवाऊं थो खावां, राति जो मूंखे निंड कोन थी अचे, सॼी राति मां दवाऊं वॾियूं वॾियूं नशे जूं थो खावां, पर निंड कोन थी अचे। मूं वटि अरब रुपया आहिनि, मूं वटि अरबे रुपया आहिनि, पर करार कोन्हे, सिहत कोन्हे ऐं मुंहिंजी हालत इहा आहे त गाॾी खां सवाइ हली नथो सघां, वज़न वधी वियो आहे, वॉक नथो करे सघां, दिलि जी बीमारी आहे, मर्दनि में मुब्तला आहियां, परेशान आहियां। ॿियो मिसाल हुन ॾिनो भाणोट जो हिकिड़ो अली अकबर लगारी, हाला में हिन सां गॾु पढ़ियो हुयो हनीफ़ फिसड़े सां। हुन चयो त उहो माण्हू डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर बि रहियो, डिप्टी कमिश्नर रहियो, कमिश्नर रहियो ऐं सेक्रेटरी तालीम रहियो अली अकबर लगारी। जॾहिं हुनजो नालो खईं त मूंखे बि इहा ख़बर हुई त अली अकबर लगारी सिंध गवर्नमेंट में
लिटरेसी एंड एजुकेशन डिपार्टमेंट जो सेक्रेटरी रहियो। उन ॿुधायो मुंहिंजे दोस्त हनीफ विस्तड़े त हिकु ॾींहुं मूं सां मिलियो, मां वञा हाला में, चई त उहो भुॻिड़ा पियो खाए। मूं हुनखे चयो त भुॻिड़ा थो खाई? चई बसि छा कयां, सभई खाधा जेके आहिनि न मुंहिंजे मथां ममनू आहिनि। जे शजर ममनू हुयो न, त ममनू थियल वणु हुयो जंहिंजो क़ुर पाक में ज़िक्र आहे, त हुन चयो त मुंहिंजे लाइ सभई खाधा मनव थियल आहिनि, मूंखे अलाए केतिरियूं बीमारियूं आहिनि। उहो माण्हू चई अरबपति आहे, अरबपति खां वधी करे हुन चई त हाणे अरब न अरबे रुपया आहिनि हुन माण्हू वटि, अरबे रुपया आहिनि। पर 3 पुट हुनजा ॿुधाई त अथसि, पर 3 एबनॉर्मल आहिनि। 3 एबनॉर्मल आहिनि। अली अकबर लिगारी सेक्रेटरी तालीम जा पुट। तुरो केतिरो तो गबन कयो आहे अली अकबर लिगारी, तोखे ख़बर आहे? केतिरो तो सिंधी क़ौम जो नाणो लुटियो, केतिरो तूं SMC जा जेके फंड्स ईंदा हुया उहे तो लुटिया, बजट तो लुटी, नौकरियूं तो खपायूं, केतिरो शेयर तुंहिंजो हूंदो हुयो, ऐं केतिरो सियासी धुरियुनि जो। इल्म खे तो विकिरो कयो, शऊर खे तो विकिरो कयो, साञा खे तो विकिरो कयो, फ़हम फ़रासत खे तो विकिरो कयो। जॾहिं तोखे सेक्रेटरी जो प्रोटोकॉल मिलियो त तूं मुतकबिर थी वएं, तूं तकबर में अची वएं, त अल्लाह तबारक ताला तोसां इहो अशर कयो जो 3 पुट ॾिनई ऐं 3 पुट तुंहिंजा एबनॉर्मल आहिनि। अरबे रुपया तो वटि आहिनि, भली हुजनि पैसा, पर तूं हितां भॼी वएं अमेरिका, वरी वापसि आएं, वरी हितां रिटायर करे तूं हींअर भॼी हली वञी पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि। तुंहिंजी धरती तोखे पंहिंजे जाइ ते रहण जे लाइ तो वटि को प्रोविजन कोन्हे जो तूं रही सघीं। एॾो तो फ्रॉड कया, एॾो तो तालीम जेको पैगंबरनि जो पेशो आहे, इल्मु फ्रांस में, जर्मनी में, इंग्लैंड में इल्म वारा माण्हू मुआशरे जा मोहतरम तरीन माण्हू आहिनि। ताज़ीम ऐं तकरीम चीफ जस्टिस खे ओतिरी न मिलंदी आहे, प्राइम मिनिस्टर ऐं प्रेसिडेंट खे न मिलंदी आहे, सेनेट जे चेयरमैन खे न मिलंदी आहे, पर जेका उते उस्ताद खे मिलंदी आहे। तव्हां उस्ताद हुयो, तालीम खाते जो सेक्रेटरी माना उस्ताद, उस्तादनि जो सरबराह, मुअज़्ज़िज़ पेशे जो सरबराह। उस्ताद खां वधीक केरु आहे मुअज़्ज़िज़? उस्ताद खां वधीक केरु आहे मुअज़्ज़िज़? पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्राइल चयो न, इक़रा बिइस्मि रब्बिक लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ अल्लाह तबारक ताला जे नाले सां, जंहिं अल्लाह तबारक ताला इंसान खे पैदा कयो हिकु गोश्त जे टुकड़े मां। त पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके जिब्राइल अलैहिस्सलाम लफ़्ज़ अल्लाह तबारक ताला ॾांहुं पहुचाया उहे इल्म जा हुया। माना इल्मु माना उस्ताद। उस्ताद एॾो पैगंबरनि जो पेशो आहे, एॾो एतिराम जो पेशो आहे, एॾो अज़मत ऐं इज़त जे लाइक़ु पेशो आहे। त सेक्रेटरी तालीम अली अकबर लिगारी, जेको तो तालीम सां ज़्यादती कई, जेके तो हिते मनपसंदीदा माण्हू रखिया, जेके हिते मनपसंदीदा एडमिनिस्ट्रेटर रखिया, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर, तालका ऑफिसर, डायरेक्टर या ॿिया जेके माण्हू तो रिश्वत वठी करे रखिया, उन्हनि जो तोखां इहो पुछाणो थियो त रब तोखे अरब त ॾिना, अरबे रुपयनि जो मालिक त थी वएं, पर पंहिंजा 3 पुट हाणे अरब ई ख़र्चु कर, जेकी ख़रबत इहे ख़र्चु कर, पर पंहिंजे पुटनि खे नॉर्मल करे ॾेखार। 3 पुट एबनॉर्मल अथई, इन्हनि खे नॉर्मल करे ॾेखार अली अकबर लिगारी, त मां तोखे सल्यूट करियां। इहे एबनॉर्मल रहंदा, इन्हनि खे केरु रिश्तो कोन ॾींदो। रिश्तो जेकॾहिं ॾींदा त अहिड़ा लालची क़िस्म जा माण्हू ॾींदा त हिन माण्हू वटि अरबे रुपया आहिनि, हिन जा पुट मरंदा त इन जी मिल्कियत जा वारस असां बर्बादी। तुंहिंजी दौलत खे ॾिसी करे रिश्ता ॾींदा तुंहिंजे पुटनि खे, तुंहिंजे पुटनि में कुझु बि कोन्हे।
तो वटि कुझु कोन हो, ज़रफ़ ऐं ज़मीर हुजई हा, शऊर हुजई हा त क़ौम जो नाणो ईअं लुटी हा। मोहम्मद हनीफ़ चयो त हुन अली अकबर लिगारी चयो त मूंखे निंड बि कोन्हे, आराम कोन्हे, करार कोन्हे, कोन ईंदई। सभई हितां मुंहिंजे आॾो उन्हनि माण्हुनि जा मिसाल आहिनि, ॾाढ़ियूं वॾियूं हेॾियूं, हेॾियूं ॾाढ़ियूं, कमीसूं अछूं, गोॾनि खां हेठि लड़कनि थियूं पयूं, कांच टिणनि खां मथे, नेब जे कोर्ट में अचनि था जवाबदार जी हैसियत में। मां हिकिड़े जवाबदार जो नालो ज़रूरु खणणु चाहियां थो, छो त उहो केस, उन केस में मां बि ॿिनि जवाबदारनि जो वकील आहियां। नालो खणणु चाहियां थो, उन जे करे खणणु चाहियां थो, उहो नालो आहे इमदाद मेमून जो। उन जी ॾाढ़ी मुबारक ॾिसी करे तव्हां चवंदो त हींअर काबतुल्लाह जो तवाफ़ कयूं थो अचे। उनखे ॾिसी करे तव्हां ईअं चवंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरियुनि में वेठो वेहंदो हुयो। जेकॾहिं उन्हनि अयामनि में हुजे हा त हुनखे ॾिसी करे चवंदो त हे के वॾो कोई मज़हबी अकाबर आहे। जेकॾहिं तूं मज़हबी अकाबर हुजी हा त एग्रीकल्चर डिपार्टमेंट में अरबन खरबन रुपयनि जी करप्शन कीअं करी हा, ऐं अरबन खरबन रुपयनि जी करप्शन करे जेल में कीअं वञी हा, जेल में वञी करे करोड़नि रुपयनि जी ज़मानत ॾेई कूड़ा सर्टिफिकेट डॉक्टरनि खां वठी, उहे डॉक्टर बि तोसां मिलियल, जेके मेडिकल बोर्ड कॉन्स्टिट्यूट थियो उनजो चेयरमैन तोसां मिलियल, उहे डॉक्टर जेके टीम जा उहे तोसां मिलियल, उन्हनि खे तो एॾे वॾे पैमाने ते रुशवत खाराई, एतिरा तो उन्हनि खे पैसा ॾिना इमदाद मेमून साहब जो उहे डॉक्टर ख़रीद थी विया। मूंखे उन्हनि डॉक्टरनि ते बि तमामु वॾो ॾुख थो थिए जेके MBBS करे आया या FCPS ऐं FRCS हूंदा। इन वॾे रुतबे जा डॉक्टर साहिबान जेकॾहिं हिकिड़े राशि ऑफिसर नेबज़दा माण्हू जेको अञा रिटायर बि कोन हुयो, अञा रिटायर बि कोन्हे, अञा उन 2 साल नौकिरी करण जो टाइम हुनखे आहे, हुनखे तव्हां कूड़ा सर्टिफिकेट ॾेई करे त हाणे हिन जो जेल में रहणु हिन जे ज़िंदगी जे लाइ ख़तरनाक आहे, अहिड़े क़िस्म जा सर्टिफिकेट वठी ॾेई करे उन माण्हू खे बेल आउट करायो ऐं उन वॾे पैमाने ते जेका श्योरिटी रखी। मूंखे हिकु साथी ॿुधायो त जॾहिं ही जेल में हुयो, इमदाद मेमून जॾहिं जेल में हुयो, उन केस जो जेको हलंदो आहे उनमें मुश्ताक एंड अदर्स जे नाले सां सॾु थींदो आहे, मुश्ताक एंड अदर्स। उहो मुश्ताक बि गुज़ारे वियो आहे। फाइनेंस डिपार्टमेंट, ट्रेज़री डिपार्टमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, तालीम डिपार्टमेंट, उनमें 1 अरब 76 करोड़ रुपए जो करप्शन थियल आहे, 1 अरब 76 करोड़ रुपए जो गबन थियल आहे। फ़क़ति डिस्ट्रिक्ट दादू जी ॻाल्हि थो करियां, उनजी इहा पोजीशन आहे। हिकु घर मां 10 भातियुनि खे नौकरियूं, जीअरो वेठो आहे, उहो मरी वियो, उनजो डेथ क्लेम अची वियो, वरी उनजी जाइ ते ॿी अपॉइंटमेंट थी वई, वरी उहो माण्हू मरी वियो, जीअरो वेठो आहे, पर उनखे मोल ॾेखारियो वियो ऐं उन में अरबे रुपया कमाया विया। त इमदाद मेमून एग्रीकल्चर जेका सिंध जो बैकबोन आहे, करिंगे जी हड्डी वारो जंहिंजो रोल आहे, जंहिंजा हितां जा करोड़े माण्हू इन ज़राअत ते पलजनि था, उन ज़रई शोबे खे जेको तो नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सान ॾिनो, उनजो तोखां पुछाणो थींदो। त उन दोस्त मूंसां ॻाल्हि कई त इमदाद मेमून जेसि ताईं जेल में हूंदो हुयो, हिन जे लाइ जेतिरो फ्रूट, शरबत, खाधा, लज़ीज़ क़िस्म जा पिज़्ज़ा, कुरड़ा, पला, ड्राई फ्रूट, फ्रेश फ्रूट एतिरो ईंदो हुयो त पाण त कोन खाई सघंदो हुयो, ऐं सभई जेके मुलाक़ात करणु ईंदा हुया माण्हू, उन्हनि सां मिलंदो बि कोन हुयो, मख़सूस थोरनि माण्हुनि सां मिलंदो हुयो।
ऐं उहे माण्हू सामान ईअं ॾेई वेंदा हुआ, पर उते ड्यूटी ते अहलकार जेके मुक़ररु हूंदा हुआ उहे सभु कुझु पाण त खाईंदा हुआ, उन खां पोइ पंहिंजनि घरनि ॾे खणी वेंदा हुआ। घर वारा बि न खाई सघंदा हुआ, पाड़े में ॾींदा हुआ, पाड़े वारा न खाई सघंदा हुआ, त पोइ उहे ड्यूटी ते अहलकार जेके माण्हू आहिनि उहे इमदाद मेमण खे मिलियल फ्रूट ऐं मानी ऐं ताम जेके बि ईंदा हुआ उहे शहर में मार्केट में खपाईंदा हुआ। इहा इमदाद मेमण जी पोज़ीशन। तव्हां एॾा मुतक़ी आहियो, तव्हां एॾा परहेज़गार आहियो, तव्हां एॾा पीर हुयव, एॾा रूहानी अॻवान हुयव, एॾा तव्हांजा कहिड़े क़िस्म जा तालुकात हुया जो एतिरो तव्हांखे वॾे पैमाने ते फ्रूट मिलंदो हुयो। शरीफ़ माण्हू सां केरु मुलाक़ात करणु कोन ईंदो आहे, ईमानदार माण्हू सां केरु मुलाक़ात करणु कोन ईंदो आहे, ईमानदार माण्हू खे केरु फ्रूट ॾियणु कोन ईंदो आहे, ईमानदार माण्हू खे केरु हथु न ॾींदो आहे। हीअ आहे हितां जो सिंध जो समाज। त अली अकबर लिगारी जी इहा इज़त जेका मसनूई तौर ते रेस्पेक्ट बाय डिमांड नॉट बाय कमांड, इज़त जो तालुक़ु जेको आहे तव्हांखे माण्हू दिलि जे गहराइनि सां इज़त ॾियनि, तव्हांजी इज़त दिलनि सां कोन थी कई वञे। अली अकबर लिगारी साहिबु, इमदाद मेमून साहिबु ऐं ॿियो एग्रीकल्चर जो ऑफिसर छजड़ो साहिबु, उन ते ईंदड़ वक़्त में मां उन ते वीलाग ठाहींदुसि पंहिंजो, उन जी बि मिल्कियत जा तफ़सील तव्हां जाॾो पेश कंदुसि त उन केतिरी मिल्कियत ठाही आहे, उनजो नालो नथो ॿुधायां, कहिड़े तालुके जो आहे, कहिड़े ॻोठ जो आहे, कहिड़ी पोज़ीशन ते रहियो आहे एग्रीकल्चर में, उहो तव्हांखे अञा कुझु नथो ॿुधायां। उहो ईंदड़ जेको वीलाग हूंदो उन ते ॿुधाईंदुसि तव्हांखे त उन घणी ज़मीन ख़रीद कई आहे ऐं उन पंहिंजा केतिरा राइस मिलूं ठारायूं, आइस फैक्ट्रियूं ख़रीदियूं, केतिरा शॉपिंग मॉल वरितई। सरकारी मुलाज़िम 18 ग्रेड 19 ग्रेड 20 ग्रेड 2 लख पघार 3 लख पघार, उहे अरबन रुपयनि जूं मिल्कियतूं कीअं था ठाहिनि। ॿियनि शयुनि ते वधीक तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कंदुसि, पर हिकिड़ी शइ ॿुधी छॾियो, हिकिड़ी शइ ॿुधी छॾियो, दौलत सां तव्हांखे सिहत कोन मिलंदी, दौलत सां तव्हांखे इज़त कोन मिलंदी, दौलत सां तव्हांजो किरदारु वॾे आला रुतबे जो न थींदो। दौलत जेका आहे तव्हांखे, छो त तव्हां ॾिसो हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेकी बि पैगम्बर आया आहिनि, जंहिंजो क़ुर में ज़िक्र आहे, ॿिया त हूअं 1,24,000 पैगम्बर आहिनि, पर जंहिंजो क़ुर में ज़िक्र आहे, ऐं साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाबी, उन्हनि जी मिल्कियत मूंखे ॾेखारियो त घणी हुई, उन्हनि जो सबूत मूंखे ॾेखारियो, उन्हनि जो खातो मूंखे ॾेखारियो, उन्हनि जी खातो न हो त भला सनद ॾेखारियो, रजिस्टर्ड सेल डीड न हुयो, मां मञा थो त पोइ मुतारफ़ थिया, पर हक़ मिल्कियत त हुई। त मिल्कियत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, दाऊद अलैहिस्सलाम वटि, ईसा अलैहिस्सलाम वटि, शीस अलैहिस्सलाम वटि, इब्राहिम अलैहिस्सलाम वटि, यूसुफ अलैहिस्सलाम वटि, याकूब अलैहिस्सलाम वटि, सुलेमान अलैहिस्सलाम वटि। ॿुधायो छा हुई मिल्कियत उन्हनि वटि, ऐं तव्हां केतिरी मिल्कियत ठाही आहे, उहा कीअं ठाही अथव। जीअं अली अकबर लिगारी ठाही आहे, जीअं इमदाद मेमून ठाही आहे, जीअं इसरा यूनिवर्सिटी वारनि ठाही, जन तालीम खपाई, जंहिं करोड़ करोड़ रुपए में डिग्री ॾिनी, जंहिं इकरा विलेज, इसरा विलेज, इसरा टावर, ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके पंहिंजा टाउन ठाहियूं, हाउस प्लानिंग में, हाउसिंग स्कीमुनि में, जेके हुननि अरबे रुपया कमाया इस्लामाबाद कराची हैदराबाद मां, जेको माण्हुनि जो नाणो लुटियऊं, उहे माण्हू मदद थी विया। तव्हां उन्हनि जी इज़त था करियो, इज़त उन्हनि जी करियो जेके मुतक़ी हुजनि, परहेज़गार हुजनि, जेके शरीफ़ हुजनि, बाज़मीर हुजनि, या जंहिं वटि वॾी गाॾी आहे उहो वधीक इज़त वारो आहे, जेको वॾी ज़मीन थो रखे वॾी इज़त वारो आहे, जंहिं वटि वॾो उहिदो आहे वॾी इज़त वारो आहे, जेको करप्शन करे अचे उहो इज़त वारो आहे, जेको नाणो लुटे अचे उहो इज़त वारो आहे। हितां जा इदारा उनखां पुछाणो नथा करनि, छो त उहे ख़ुदि उन में मुलविस आहिनि, हितां जी नेब बि उन में मुलविस आहे। हितां जा ॿिया इदारा जेके आहिनि उहे नेब वारा बि ख़ुदि बि हींअर अरबपती थी विया आहिनि। अदालतूं ख़ुदि एहसाब करण में नाकाम वियूं आहिनि,
उन्हनि जे लाइ बि लिमिटेशन्स आहिनि, हदूं आहिनि। उहे बि पंहिंजा आज़ादु फ़ैसिला नथियूं ॾेई सघनि। उहे बि डिक्टेशन जे तहत पंहिंजा जजमेंट्स ऐं पंहिंजा आर्डर्स ॾियनि था। मां वकील आहियां हाई कोर्ट जो, 24 साल मुंहिंजी स्टैंडिंग आहे। मूंखे ख़बर आहे त अदालतुनि में कहिड़े क़िस्म जा फ़ैसिला थींदा आहिनि, उहे कंहिंजे ज़ेरे असरु हूंदा आहिनि ऐं उनखां फ़ैसिला केरु वठंदो आहे, सभु कुझु तव्हां पाण सम्झो था। मूंखे वज़ाहत करण जी का ज़रूरत कोन्हे। त साथियो, असांजो समाज जिन बुनियादनि ते हींअर इस्तवार आहे, उहो तबाही ऐं बर्बादीअ तरफ़ ॾे वञे थो पियो। ऐं असां जॾहिं किरदार खे छॾे दौलत खे अहमियत ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे, त अॼु सोसाइटी अहिड़ी तबाह थी वई आहे। प्यारा साथियो, वक़्तनि फ़वक़्तनि मां पंहिंजे हिन वीडियोज़ में, हिन वीलाग में तव्हां सां मुखातिबु थींदो आहियां। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर करियो ऐं मूंखे फीडबैक ॾियो। ऐं जेकी तव्हां वटि हक़ीक़तूं आहिनि हितो जे करप्ट माण्हुनि जूं, उहे तव्हां मूं ताईं पहुचायो त उन्हनि खे मां बेनक़ाब करियां, उन्हनि खे मां उघाड़ो करियां। इहो मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे। अल हक़ दुरुन वलो कान मुरुन, हक़ सच जेको आहे उहो मोती आहे, ॿुधंदड़ खे ॾुखियो लॻंदो आहे, पर मूंखे आई डोंट केयर फिग फॉर एनीथिंग। आई एम रेडी टू फेस एवरी काइंड ऑफ चैलेंज। जेका बि शइ अचे मां उनखे चैलेंज करण के मुक़ाबले करण जी मां चैलेंज खे सगर खां थो। मुंहिंजो ज़मीर मुतमइन आहे, मुंहिंजा हथ क्लियर आहिनि, मुंहिंजो गिरबान क्लियर आहे। मुंहिंजे ॾाॾे जो, मुंहिंजे बाबे जो, मुंहिंजो 100 सालनि जी तारीख़ आहे असांजे रिकॉर्ड जी। जॾहिं मुंहिंजो ज़मीर मुतमइन आहे त मां हर काइन ते ॻाल्हाए सघां थो। जंहिं बि माण्हुनि वटि अॼु हे मुंहिंजो वीडियो पैगाम ॿुधो, जन वटि बि के हक़ीक़तूं आहिनि, करप्शन जा सबूत अथव, मूंखे ॿुधायो। मां उन्हनि ते ॻाल्हाईंदुसि, मां उन्हनि खे उघाड़ो कंदुसि, उन्हनि खे बेनक़ाब कंदुसि। गैर ज़रूरी मुअज़्ज़ज़ ऐं मोतबर बणिजी करे हिन सोसाइटी में जेके इज़तूं था वठनि, उन्हनि खे मां तव्हां यारो वाखो करियां। उन जे करे जॾहिं बि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदव त मुंहिंजी कम्यूनिकेशन तव्हां सां जारी रहंदी। ऐं मुंहिंजूं बि शयूं ॿियनि ताईं पहुचायो, शेयर करियो त माण्हुनि ताईं हक़ीक़त पहुची सघे। त अब्दुल हकीम चांडियो, एडवोकेट हाई कोर्ट, रहंदड़ मेहरान यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जामशोरो, असुल हुनजो अबाणो ॻोठु मेड़, शांति नगर मेड़ वारो माण्हू जेको बैंक मेड़ में मैनेजर पिणु रही चुको, उनजो उते बि किरदारु वञी पुछी अचो। हिते वकील आहियां, हिते बि तव्हां मुंहिंजे किरदार खे ॾिसो त मां छा कयो आहे, छा न कयो आहे। मुंहिंजे अमलनि ते नज़र रखो ऐं पोइ जेकर मुंहिंजे मथां को बि चार्ज न हुजे त पोइ मूंखे भली शयूं पहुचायो त मां उन्हनि शयुनि ते ॻाल्हायां। महिरबानी करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करियो त मुंहिंजी शयूं तव्हां ताईं सही नमूने सां पहुची सघनि। ऐं तव्हांजे मथां बि इहो फ़र्ज़ु आहे। तव्हां जेकर बहादुर न आहियो, डिॼो था, त पोइ तव्हां पंहिंजूं शयूं हक़ाइक़ जन बि करप्ट ऑफिसरनि जो, कंहिं बि सबऑर्डिनेट स्टाफ सां, कंहिं बि पंहिंजे वॾे ऑफिसर जी जेका ज़्यादती आहे, जेको जबर आहे, उहो मूं ताईं पहुचायो। DC जो हुजे, SP जो हुजे, DIG जो हुजे, कमिश्नर जो हुजे, होम सेक्रेटरी जो, चीफ सेक्रेटरी जो, वज़ीर आला जो, वज़ीर दाख़िला जो हुजे, कंहिं बि मिनिस्टर जो हुजे, या पंहिंजे हिते जे मालियाती इदारनि जा सरबराह हुजनि, या मुख़्तलिफ़ एग्रीकल्चर डिपार्टमेंट हुजे, ट्रेज़री हुजे। ट्रेज़री में जेके माण्हू हिते करप्ट हुया, जेके कल्ह सिंपल चप्पल पाईंदा हुया, उहे पगूं ॿधी करे सरदार कीअं बणिजी विया आहिनि, उन्हनि शयुनि ते बि मां ॻाल्हाईंदुसि। त उहे माण्हू ट्रेज़री में क्लार्क आया ऐं थोरे अर्से में अञा उन्हनि खे नौकिरी करणी हुई, पर नौकिरी करण खां अॻु में ई हुननि नौकिरियूं छॾियूं ऐं 5 हिकिड़े टाइप जा बंगला ठहिराए उन्हनि बंगलनि में हींअर राज पधीरनि, इलेक्शनूं था लड़नि, सियासत था करनि, भोसकी जा पगूं पटका पाए पंहिंजो पाण खे सो कॉल्ड सरदार था सॾाइनि। मूंखे माण्हुनि जे तलकातनि खे मेंटेन करण जी का ज़रूरत कोन्हे। मां रब काइनात यारो जवाबदार आहियां। ए रब, जेको तो इल्मु ॾिनो आहे, जेको मूंखे शऊर ॾिनो अथई, जेको मां मौली आहियां, आलिम आहियां, फ़ाज़िल आहियां, इन्ही दरसे निज़ामी मूं में अख़लाक़ी ईमानी क़ुवत इहा अता कई आहे त मां हर शइ ते पंहिंजो मौक़िफ़ ॾेई सघां थो। छो त मां आलिम दीन आहियां, मां वकील आहियां, वकील अलाह जो नालो आहे। उन जे करे मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे त मां केस अवाम जो तव्हां ते पहुचायां। महिरबानी करे
जेकी शयूं अथव मूं ताईं पहुचायो त तव्हां ते वधीक उन्हनि ते ॻाल्हाए सघां। महिरबानी।